जेसन साथियों, लाठी गोली की सरकार नहीं चलेगी, नहीं चलेगी। गुंडागर्दी की सरकार नहीं चलेगी, नहीं चलेगी। अॼु असांजो ध्यानु जुड़ी पियो आहे पंहिंजे भाइरनि खे रतो रत ॾिसी कंदकोट में। इन करे असांखां वेहण कोन थो थिए। आउं निकिरी रही आहियां कंदकोट तरफ़ पंहिंजे भाइरनि सां। ही वक़्तु आहे हिक ॿिए जो साथ निभाइण जो, ही वक़्तु आहे हिक ॿिए सां गॾु बीहण जो। इन करे ज़रूरी आहे त जेको जिथे आहे, जेको कंदकोट नथो पुॼी सघे, उहो उते ई एहतजाज करे, उन शहर में एहतजाज करे, ॿधीअ जो सबूत ॾिए। ही SSP अमजद शेख जेको हिकु दलाल पुलिस ऑफिसर आहे, अरे तो में हिक थोरी बि गैरत हुजे हा त तूं एतिरा अरसा प्रिया कुमारी गुम, एतिरे अरसे खां असांजा भाइर मुनीर नायच, मुखी ऐं ॿिए केतिरा ई जेको आहे सागर ऐं ॿिए असांजा भाइर जेको आहे अॻुवा आहिनि, तूं उन्हनि खे बाज़ियाब करण बजाए जॾहिं एहतजाज थियनि था, माण्हू मजबूर थी करे रोडनि ते अचनि था, त पोइ तव्हां उन्हनि माण्हुनि खे छॾियो था। उहे बि बिना मुक़ाबले, बिना कंहिं जेको आहे कंहिं मुक़ाबले जे उहे माण्हू बाज़ियाब कीअं था थी वञनि 3 ॾींहंनि जे अंदरि। छा असां तव्हांखे बेवकूफ़ था लॻूं? असांखे नाहे ख़बर त ही दलाल पुलिस, ही सरदार ऐं धाड़ेल सभु हिकु ई टोलो आहिनि। जे तो में एॾी गैरत आहे जो अॼु तूं असांजे भाइरनि ते जेको आहे प्राइवेट माण्हू ऐं पुलिस, ही जेका दहशतगर्द पुलिस आहे, हुननि ते तशद्दुद कराई थो। तो में एॾी गैरत आहे त तूं मुक़ाबलो कर धाड़ेलनि सां। जो तो में एॾी गैरत आहे जो तूं धरणे में, कश्मीर जे धरणे में असांजी धरती धड़नि खे चवीं थो त आउं तव्हां ते गोलियूं वसाईंदसि जे तव्हां उथंदा न। इहे ई तूं एॾो पाण खे जेको आहे काबू खान तो समझी त असांजी प्रिया कुमारी 2 सालनि जी मासूम नंढड़ी गुॾड़ी जेका 2 सालनि खां गुम आहे, नाहे ख़बर हुनजी अमड़ खे, नाहे ख़बर सिंध वासियुनि खे त हू किथे आहे। कश्मीर जे एहतजाज में अमड़ जूं दाहूं, सागर जे अमड़ जूं कूकूं असांखे सुम्हण कोन थियूं ॾियनि, ऐं तूं चवीं थो त असां रोड छो था बंदि कयूं? असां रोड न बंदि कयूं त असां ॿियो छा कयूं? असां वटि तव्हां ॿी कहिड़ी जेको आहे असांखे तव्हां छॾियो आहे इन लाइक़ु त असां ख़ामोश थी करे वेठा हुजूं इन उमेद सां त तव्हां असांखे माण्हू छॾाए ॾींदा? जब 2 सालनि जे अंदरि प्रिया कुमारी तव्हां छॾाई आहे। तोखे ॿुॾी मरणु घुरिजे। अॼु जेको तो असांजे भाइरनि खे रतो रत कयो आहे, जेको तो असांजे भाइरनि ते तशद्दुद कयो आहे, असांखे वेहण कोन थो थिए। असां अॼु सबुर न कंदासीं। तोखे गिरफ़्तार करिणो आहे, तूं असांखे बि गिरफ़्तार करजां। तोखे गोलियूं हलाइणियूं आहिनि, तूं असांजे सीने ते बि गोलियूं हलाइजां। हीअ उन्हनि जी भेण अॼु हीअ ख़ामोश थी करे घर में न वेहंदी। सुभाणे राति जेको आहे असां इंशाल्लाह कंदकोट पहुचंदासीं। सुभाणे सुबुह जो पंहिंजे भाइरनि सां हूंदासीं। SSP अमजद शेख, जो तो में हिम्मत आहे त असां सभिनी खे तूं ॿुधजां, असां सभिनी खे तूं गिरफ़्तार कजां, असां सभिनी ते तूं तशद्दुद कराइजां। ऐं असांखे उमेद आहे तूं इहो करे सघीं थो, छो त तूं सरदारनि जो दलाल आहीं। तोखां कमु कोन थो पुॼे, तोखां कमु कोन थो पुॼे। जे तूं अॼु जेको तूं एहतजाज में वञी करे हुननि खे धमकाई पियो, हुननि खे उथारण लाइ मजबूर करी पियो, जे तूं इहा एफर्ट्स, इहा जेको आहे महिनत तूं जे असांजे बचड़नि खे बाज़ियाब कराइण में लॻाई हा, असांजे भाइरनि खे बाज़ियाब कराइण में लॻाई हा, त अॼु असां रोडनि ते न हुजूं हा। अॼु जेको आहे एतिरे वक़्तु केतिरा ॾींहं गुज़री विया आहिनि, माण्हू सॼी सिंध कराची खां कश्मीर ताईं बंदि आहे। कराची खां कश्मीर ताईं हर हिकु सिंधी, गैरतमंद सिंधी, असांजूं अमड़ियूं, असांजा बचड़ा, असांजा भाइर, असांजा ॿुढड़ा सभु रोडनि ऐं रस्तनि ते आहिनि। जे तव्हां सिंध पुलिस में थोरी गैरत हुजे हा त असांजा बच्चा, असांजा भाइर बाज़ियाब कराया, ईअं न तशद्दुद कराया जेको अॼु कंदकोट में तो कयो आहे। असांखे ख़बर आहे तूं नाकारा ऑफिसर आहीं, असांखे ख़बर आहे त तूं हिकु नाअहल ऑफिसर आहीं। तोखां कमु कोन थो पुॼे, तोखां कमदारी पुॼे थी जेको तूं बहितरीन तरीक़े सां करे सघीं थो, ऐं जेको तूं करे रहियो आहीं। तूं छा थो सम्झी त तूं तशद्दुद करे, रतो राह करे असांजे भाइरनि जो असांजो ध्यानु ॾारे छॾियो आहे, ऐं असां चुप करे वेही रहंदासीं ख़ामोश थी करे, डिॼी करे त तूं असां ते केस कंदे? तोखे जेतिरा केस करणा आहिनि तूं कजां, तोखे जेतिरो जेको कुझु करिणो आहे तूं कजां। पर अॼु जेको आहे असां सभु, अॼु तूं ॾिस त कराची खां कश्मीर ताईं को बि सिंधी के जमायत नथो सॾाए। अॼु कंदकोट में जेको तशद्दुद कयो, उन में को हिकु बि
ये न पियो चवे त आउं हिन जमायत जो आहियां, आउं हिन जमात जो आहियां। अॼु उते सभु सिंधी आहिनि, अॼु उते सभु सिंधी आहिनि ऐं इहा असांजी ताक़त आहे, इहा असांजी ताक़त आहे जेका अॼु तोखे कंदकोट में नज़र आई ऐं ई सॼी सिंध में इहे तोखे केतिरे कुझु अरसे खां नज़र पई अचे, कुझु वक़्त खां नज़र पई अचे, कराची खां कश्मीर ताईं रोडनि ते असां सभु हिकु आहियूं ऐं तोखे जेको वणे सो कर। तूं इहा जेका गैरत असांजे भाइरनि ते ॾेखारी आहे, तो में शर्म ऐं हया हुजे त जे तो में थोड़ी गैरत हुजे हा त तूं या कुर्सी छॾे वञी हा, तूं रिज़ाइन करे छॾी हा, पर तोखे पंहिंजी कुर्सी प्यारी आहे, पर तोखे चमचागिरी करणी आहे, पर तोखे कमदारी करणी आहे, पर तोखे नौकरी करणी आहे सरदारनि जी, वॾेरनि जी, भोतारनि जी, पीरनि जी, मीरनि जी। तूं असां जे बचड़नि खे नथो बाज़ियाब कराए सघी, तूं असांजे भाइरनि खे नथो बाज़ियाब कराए सघी, तूं सागर जी अमड़ खे आथत नथो ॾेई सघी हुन जो बचड़ो बाज़ियाब कराए, तूं प्रिया कुमारी खे बाज़ियाब नथो कराए सघी जेका हुन जी अमड़ खे। तोखे शर्म अचणु घुर्जे, तोखे शर्म अचणु घुर्जे त हिकु अमड़ 2 सालनि जो मासूम गुलड़नि जहिड़ो ॿार आहे। प्रिया कुमारी हू ख़बर न आहे किथे आहे, को हिकु बि हिन वक़्त ताईं हिकु बि तव्हां किथे को रेड कयो हुजे, किथे का कार्रवाई कई हुजे, तव्हांखे पाण खे ख़बर न आहे हुनखे ज़मीन खाई वई, आसमान ई वियो। तव्हां अरबे रुपए जो टैक्स वसूल कयो था, असांजे टैक्स ते तव्हांजा बच्चा पलजनि था। अरबे रुपए जे टैक्स ते त ही ऑफिसूं ठहियल आहिनि, छाजे लाइ ठहियल आहिनि त तव्हां सरदारनि जी कमदारी करे सघो, तव्हां मीरनि जी, पीरनि जी, वॾेरनि जी कमदारी करे सघो। इन करे तव्हांखे अरबे रुपया जेको आहे ख़र्च कया वञनि था। शर्म अचणु घुर्जे तोखे। तोखे आउं सिंध वासियुनि खे चवां थी त ही जिथे बि हिनजी पोस्टिंग थिए उनखे उन ऑफिस जो घेराव करणु घुर्जे। हिनखे हक़ न आहे कंहिं ऑफिस में वेहण जो, ही नाकारा ऐं नाअहल ऑफिसर आहे। आउं कंदकोट पंहिंजे भाइरनि ते जेको असांजो बेदर्दी सां तशद्दुद कयो वियो आहे, हुनखे रतो राह कयो वियो आहे, हुन जो ॾोह इहो आहे त हू पंहिंजे बचड़नि लाइ, पंहिंजे भाइरनि लाइ जेका अॻुवां आहिनि उन्हनि जे लाइ वेठा आहिनि, हुन जो इहो ॾोह आहे। बजाए उन्हनि खे मुतमिन करण जे, बजाए जेको आहे माण्हू जेका अॻुवां आहिनि उन्हनि खे बाज़ियाब कराइण जे, जेका बि तव्हां वटि आहिनि, जेका बि तव्हां वटि आहिनि नामालूम जॻह ते आहिनि। असां सां इहे ड्रामा न खेॾियो, सिंधी माण्हुनि खे इहो बेवकूफ़ न बणायो त धाड़ेलनि वटि आहिनि। धाड़ेल कंहिंजा धाड़ेल? सिमरत कुमार खां वठी जेका बि माण्हू बाज़ियाब थिया आहिनि, तव्हां मूंखे ॿुधायो, SSP साहब तव्हां मूंखे ॿुधायो त उहे माण्हू किथां बाज़ियाब करे तव्हां आया आहियो? कहिड़ा अहिड़ा हथ आहिनि जो बिना मुक़ाबले जे तव्हां माण्हू इहे खणी था अचो, रातो रात एहतिजाज थियनि था? त आउं पुछण थी चाहियां, जवाब ॾियो असां सभिनी खे इन सवाल जो त इहे माण्हू किथां बाज़ियाब थी अचनि था? कहिड़ियूं अहिड़ियूं जॻहियूं आहिनि, कहिड़ा अहिड़ा बंगला आहिनि, कहिड़ियूं अहिड़ियूं नामालूम जॻहियूं आहिनि जितां इहे माण्हू तव्हां अगवा कयो था, उन्हनि खे रखो था ऐं वरी ॿीहर भुंग वठी वापसि कयो था बिना मुक़ाबले? को मुक़ाबलो नथो थिए। तव्हां सम्झो था असां बेवकूफ़ आहियूं? असां सभु सम्झूं था त तव्हां दलाली कयो था, असां सभु सम्झूं था त तव्हां कमदारी कयो था। तोखे ॼाणो आहे अॼु असां सभई हिकु आहियूं, असां सभु पंहिंजे वतन लाइ विढ़ंदासीं, पंहिंजे माण्हुनि लाइ विढ़ंदासीं, असां हिकु थींदासीं, असां ॿधी कई आहे। तोखे जेको वणे सो कर, तूं असांखे गिरफ़्तार कजां, तूं असां ते गोलियूं हलाइजां। असां सभई सुभाणे सुबुह जो इंशाअल्लाह जेको आहे कंदकोट में हूंदासीं। ऐं सभिनी सिंध वासियुनि खे, सभिनी पंहिंजे भाइरनि खे जेका बि असांखे ॿुधनि था, महिरबानी करे जिथे बि आहियो तव्हां उते एहतिजाज कयो, एहतिजाज रिकॉर्ड करायो। जिथे बि मौजूदु आहियो, जेके बि कंदकोट पहुची सघनि था उहे कंदकोट पहुचनि, पंहिंजे भाइरनि सां गॾु उन्हनि जी ताक़त बणिजनि। अॼु वक़्तु आहे पंहिंजे धरती सां निभाइण जो, अॼु वक़्तु आहे असांखे हिकु थियण जो, अॼु वक़्तु आहे त असां डिॼूं न, खौफ़ज़दा न थियूं हिन दलाल पुलिस खां, हिन रियासत खां। असां डिॼूं न, असां हिकु थियूं, असां ॿधी कयूं। को हिते जमायत न आहे, को हिते जेको आहे अॼु पाण खे किथे बि जेको आहे इहो नज़र नथो अचे, जेका हिकु ख़ुशाइन ॻाल्हि आहे, जेका हिकु पुरुमीद आहियां, ऐं ॾाढी ख़ुशि आहियां इन ॻाल्हि सां त अॼु कराची खां कश्मीर ताईं पाण सभु हिकु आहियूं, पाण सभु हिक ॿिए जी ताक़त आहियूं। ऐं इहा ताक़त सुभाणे कंदकोट में नज़र अचणु घुर्जे इन दलाल पुलिस ऑफिसर खे त तोखे तुंहिंजा थाणा भरिजी वेंदा, तूं सभिनी ते गोलियूं हलाइजां।
SSP साहब तोखे मोकल आहे। ऐं सभिनी सिंधवासियुनि खे इहा इल्तिजा थी कयां त तव्हां जिथे बि मौजूदु आहियो महिरबानी करे उते जेको आहे कंदकोट में जेको तशद्दुद थियो आहे असांजे भाइरनि ते उनजो आवाज़ बणिजो। जेके जेके भाइर उते पहुची सघनि था उते पहुचो। ऐं बि उते जेको आहे निकिरां पई हाणे। जय सिंध, सदाईं गॾु।